जवाबदारनि खे गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ मशहूरी बिरादरीअ पारां रैली कढी वई। मिठियाणी मैन चौक ते निटहणो समय एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी फ़ौजी अली अकबर मशहूरी, समाजी वर्कर मुर्क मनान, अब्दुल वहाब मशहूरी, शेब मशहूरी, अज़हर मशहूरी करे रहिया हुआ। उन मौके ते मुज़ाहिरीन सहाफ़ी अॻियां दाहींदे चयो त कुझ ॾींहं अॻु जेल पुलिस जो एएसआई सुल्तान मशहूरी जो नौजवान पुट वकार अली मशहूरी सब्जी मंडी नौशहर फिरोज मां सब्जी वठी रहियो हुयो त अचानक कयूं भट्टी, कासिम भट्टी, रज़ाक भट्टी, आसिफ भट्टी नामालूम माण्हू अंधाधुंध फायरिंग करे वकार अली मशहूरी खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त नौशहर फिरोज पुलिस खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त नौशहर फिरोज पुलिस मज़कूरा जवाबदारनि मां हिन वक़्त ताईं सिर्फ़ 2 जवाबदार कयूं भट्टी ऐं कासिम भट्टी गिरफ़्तार कया विया आहिनि। बाक़ी ॿिया जवाबदार अञा ताईं आज़ाद आहिनि, जेके केस तां हथ खणण लाइ हिन वक़्त बि मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त एसएचओ नौशहर फिरोज रिश्वत एवज़ जवाबदारनि जा फोन नंबर बि ट्रेस न कराया आहिनि। ॿिए पासे नाइब जिसन ताईं एसएसपी नौशहर फिरोज खां मुतालबो कयो आहे त शहीद वकार मशहूरी जे कातिलनि ऐं सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में हाणे वरी रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाज कयो वेंदो।